अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु पाकिस्तान समेत सॼी दुनिया में औरतुनि ते तशद्दुद जे ख़ात्मे जे हवाले सां आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। इन ॾिहाड़े जे हवाले सां जिते प्रोग्राम ऐं सेमिनार्स थी रहिया आहिनि, त उते अगरि असां पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त पाकिस्तान में पुठिते पयल या ॾुरान इलाइक़नि में अॼु बि औरत अज़ाब जहिड़ी ज़िंदगी गुज़ारे थी। घर जे नंढे झेड़े झटे भुल चुक में मार मोचड़े खां तशद्दुद खां वेंदे घर जी डेवडीअ मां लीओ पाइण जे ॾोह में औरत खे अॼु बि क़त्ल कयो वञे थो। इस्लाम जेको औरत खे 7 क़ुराननि जे बराबरि न्याणियुनि खे दर्जो ॾिए थो ऐं औरत खे रहमत जी जॻह ॾिए थो, पर असां वटि न्याणियुनि जे ॼमण खे ते रंज कयो वञे थो ऐं उनखे रहमत जे बजाए ज़हमत तसवुरु कयो वञे थो। औरतुनि ते मुख़्तलिफ़ सूरतनि में तशद्दुद थिए थो, जेको हर रोज़ मीडिया ज़रिए रिपोर्ट पिणु थिए थो। इहो तशद्दुद रुकिजे छो नथो, इन खे रोकण लाइ कहिड़ा उपाउ वठण जी ज़रूरत आहे। तोणी जो केतिरियूं NGOs या सरकारी तौर ते इन ते प्रोग्राम्स थियनि था, अवेयरनेस ॾियण जी कोशिशि कई वञे थी, कमकार थिए थो, पर पोइ बि इन में बहितरी जी का जेको आहे सूरत न अची सघी आहे। इन जा कहिड़ा कारण आहिनि, अॼोके प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं। जंहिंसां असां स्टूडियो में महिमान आहिनि ज़ाहिदा मेमण, एक्स डिस्ट्रिक्ट जनरल सेक्रेटरी आहिनि पीपल्स पार्टी जी। वॾी महिरबानी अव्हांजी, अवां प्रोग्राम में आयूं। असांजी ॿियूं महिमान आहिनि महनाज़ रहमान, औरत फाउंडेशन जूं रीजनल डायरेक्टर आहिनि। बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में आई। ज़ाहिदा, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त न्याणियुनि खे रहमत सॾियो वियो आहे, 7 क़ुराननि जे बराबरि असांजे मज़हब में हुनखे दर्जो ॾिनो वियो आहे, पर अॼु बि असां वटि न्याणियुनि खे समाजी हवाले सां, मज़हबी हवाले सां उहा जाइ नथी ॾिनी वञे, औरत खे उहो रुतबो नथो मिले जेको असांजे मज़हब ॾिनो आहे। इन जी कहिड़ी वजह आहे? अदी ऐं तव्हांखे ॿुधायां इन जूं कई वजहूं आहिनि। और जेका न्याणी असांखे मिले थी त वाकई उहा असांजे लाइ हिकिड़ी रहमत हूंदी आहे इस्लामी तरीक़े सां। पर जेकॾहिं हिन दुनिया में ॾिठो वञे त जॾहिं उहा छोकिरी वॾी थींदी आहे, पंहिंजे घर खां ॿाहिरि, ऐं तव्हांखे पहिरीं घर जे माहौल जो ॿुधायां त घर खां ॿाहिरि जॾहिं उहा स्कूल या कॉलेज वेंदी आहे त उनखे केतिरनि ग़लति निगाहुनि सां उनखे ॾिठो वेंदो आहे। त इहो और हिकु छोकिरीअ लाइ वॾो अज़ाब हूंदो आहे त हू स्कूल जॾहिं वञे थी त हुनखे छोकिरा ताड़ीनि था, सीटियूं वॼाइनि था, हुनखे हरासा कनि था। इहो हिकिड़ो हरासमेंट जो आहे, इहो हिकिड़ो तशद्दुद आहे। त उन तरीक़े सां उहा वेचारी स्कूल वञण जे लाइ बि कीॿाए थी। ज़ाहिर आहे घर में बि वांदो न आहे, भाउ न आहे, त हू कंहिंसां गॾिजी वञे, अकेली वञे थी त इहो मसइलो थिए थो। कॉलेज में जॾहिं अचे थी त कॉलेज में बि कई प्रॉब्लम्स, पोइ वरी ॻोठ राज पाड़े वारनि जूं ॻाल्हियूं आहिनि, छोकिरी खे शर्म कोन्हे, कॉलेज पई वञे, छोकिरी खे आज़ादु छॾे ॾिनो अथनि, 100 ॻाल्हियूं हुनखे उहे बि ॿुधणियूं पवनि थियूं। उनखां पोइ जॾहिं हुन वीचारी न्याणी जी असां शादी करियूं था, जेकॾहिं हुनखे को सुठो घरु मिलियो थो वञे त वेल एंड गुड। अगरि जेकॾहिं हुनखे अहिड़ो घरु थो मिले जिते तालीम बि घटि आहे, जेका उन्हनि खे पाण उन औरत जो क़दुरु न आहे, त उते वरी मुड़ुस जी, ससु जी, सहुरे जी चवनि था त न औरत, ऐं चवां थी औरत जी बि दुश्मन आहे। उहा भले पोइ छो न सस जी सूरत में हुजे, छो नुंहं जे सूरत में हुजे, उहा निणान जी सूरत में हुजे, त उहे बि जेके आहिनि से उन जूं दुश्मन थियूं बीहनि। त अहिड़ी तरीक़े सां पोइ इहो आम चवणी करे छॾी अथनि त जेका आहे रहमत न पर ज़हमत आहे। त उहे प्रॉब्लम्स नज़र में रखी इन ॻाल्हि जे करे ये सब ॻाल्हियूं थियनि थियूं। महनाज़, आपसे मैं पूछना चाहूँगी, आज औरतों पे तशद्दुद के खात्मे के हवाले से आलमी दिन मनाया जा रहा है। आलमी दिन क्यों मनाया जाता है? औरतों पे तशद्दुद होता है और हर रोज़ ये रिपोर्ट भी होता है। कहीं अनरिपोर्टेड अगर आप केस देखें तो रिपोर्ट केसेस से ज़्यादा उनकी तादाद होगी, लेकिन ये दिन जो मनाया जा रहा है, इससे उन औरतों को क्या फ़ायदा होगा जो दूर दराज के इलाकों में रहती हैं, जो कम पढ़ी लिखी हैं, जिन पे हर रोज़ दिन में न जाने कितनी बार तशद्दुद होता है? उन औरतों को इस दिन मनाने के हवाले से क्या फ़ायदे हासिल होंगे? ये बैनुल अक़वामी सतह पर अक़वाम मुत्तहिदा की तरफ से मनाया जाता है। और एक तो इसका ये मतलब कि पूरी दुनिया में ये मसला है, ये सिर्फ पाकिस्तान में मसला नहीं है तशद्दुद का मसला सारी दुनिया का मसला है। एक तो इससे ये बात साबित होती है। दूसरी, ये आपने देखा होगा कि अक़वाम मुत्तहिदा की तरफ से जितने भी दिन मनाए जाते हैं, उसके बाद हुकूमतों पे और शहरियों पे ये जिम्मेदारी आयद होती है कि वो उस हवाले से कुछ काम करें। अगर आप 1995 में जाएं, जब बीजिंग में बीजिंग में आलमी कॉन्फ्रेंस हुई थी औरतों की, पहली तो मेक्सिको में हुई थी, तो जब से अब तक बहुत ज़्यादा इक़दाम किए गए जिनके फ़ायदे भी नज़र आते हैं। जो इतनी कानून साज़ी की जाती है, जो हम बैनुल अक़वामी माहिदों पे दस्तखत करते हैं, उसके बाद हमारी हुकूमतों की जिम्मेदारी आयद होती है कि वो ऐसे इक़दाम करें जिनसे औरतों पे तशद्दुद का खात्मा हो। सिंध में खुशकिस्मती से घरेलू तशद्दुद का कानून सबसे पहले बन चुका है, और इस पे हम अपने पार्लियामेंटेरियंस के भी मशहूर हैं कि उन्होंने सिविल सोसाइटी के इस मुतालबे को सुना। अभी उसमें आगे मज़ीद काम बाकी है, और जो जैसे कि आज हमारा एक प्रोग्राम था जो उसमें रुबीना कायम खानी साहिबा ने वादा भी किया है कि वो प्रोटेक्शन कमेटियाँ और ये जो है इसको तेज़ इस अमल को करेंगी और जल्दी बनाएंगी। तो
जो दिन मनाए जाते हैं, इनके साथ जो एक एक्टिविटीज़ और ठोस इकदाम शुरू हो जाती हैं, उनसे यकीनन उस औरत को फ़ायदा पहुंचता है जो बज़ाहिर पढ़ लिख नहीं सकती या वो कुछ जानती नहीं इन दिनों के बारे में। लेकिन अगर वो एक मुल्क की शहरी है, उस मुल्क में अच्छे कानून बन रहे हैं, उस मुल्क का माहौल अच्छा हो रहा है हमारी कोशिशों के नतीजे में, तो अल्टीमेटली फ़ायदा उस औरत को भी पहुंचेगा, क्योंकि असल में तो हम उसी औरत ही के लिए काम कर रहे हैं। अच्छा ज़ाहिदा, केतिरनि औरतुनि खे त ख़बर बि न हूंदी त उन्हनि जे ते तशद्दुद जे ख़ात्मे जे हवाले सां हिकिड़ो ॾींहुं बि मल्हायो थो वञे, मख़सूस ॾींहुं रखियो थो वञे, पर तव्हां सम्झो थी त जेतिरो असां वटि तशद्दुद थिए थो, जेतिरो औरतुनि खे मार कुट कई वञे थी, जेकॾहिं औरत मानी देरि सां पचाए थी त मुड़ुस उनखे मारे थो, भाउ खे पाणी न ॾिनो त उहो उनखे मारे थो, न सिर्फ़ु तशद्दुद थिए थो बल्कि औरतुनि खे क़त्ल बि कयो वञे थो। त तव्हां सम्झो थियूं त हिकिड़े ॾींहुं मल्हाइण सां, हिकिड़े ॾींहुं असां प्रोग्राम करण सां, हिकिड़े ॾींहुं ॻाल्हाइण सां एतिरी अवेयरनेस अची थी सघे या मुसलसल इन ते कमु करण जी ज़रूरत आहे? अदी आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, मुंहिंजी नज़र में त ईअं नथो थिए, छो जो इहे असां हिकिड़े ॾींहुं गैदरिंग करियूं था, मीटिंगूं करियूं था ऐं उन ते सेमिनार करियूं था ऐं असां ट्रेनिंग प्रोग्राम्स उन ते करियूं था, पर उहे ॻाल्हियूं उन ताईं रहे, उन हद ताईं रहिजो थी वञनि, उन्हनि औरतुनि ताईं असांजो उहो पैगाम नथो पुॼे। मख़सूस उहे औरतूं आहिनि जेके टीवी ॾिसनि थियूं, अख़बार त का औरत आउं सम्झा थी त एतिरी कोन पढ़ंदी हूंदी, तमामु घटि पढ़े थी, मूंखे ॿुधाए त इहो असांजो मैसेज उन्हनि ॿारहाड़ी ख़ासि करे, छो जो मुंहिंजो तालिक़ ॿारहाड़ी सां आहे, त मुंहिंजी उहे ॿारहाड़ी जूं औरतूं जेके लाभारो कनि थियूं, जेके घरनि में रुगो घर जो कमकार कनि थियूं, त इहो उन्हनि ताईं नथो पहुची सघे। उन्हनि खे त इहा बि ख़बर न आहे त तशद्दुद चइबो छा खे आहे, ऐं तशद्दुद जेकॾहिं ख़बर अथनि त तशद्दुद हिनखे चइबो आहे मार, मुड़ुस जी मार कुट, सस जी मार कुट या सहुरे जी मार कुट या ॾेर जी मार कुट खे चइबो आहे, त उन्हनि खे इहा ख़बर न आहे त इन जे लाइ असां किथे दाउ खणी वञूं, कंहिंखे दाऊं ॾियूं, कहिड़े अदारे में वञूं, कंहिंखे चऊं, हुननि खे इहा का ख़बर कान्हे। त मूंखे छा आहे जो काफ़ी 2001 खां वठी 2013 ताईं मूं जेको आहे सो ट्रेनिंगूं वरितियूं बि आहिनि ऐं ॾिनियूं बि आहिनि एनजीओस जे थ्रू, पर उन मां मूंखे को अहिड़ो बेनिफिट नज़र ख़ासि करे ॿारहाड़ीअ में जजो नथो अचे तमामु घटि थो अचे। पर मूं वरी इहो सोचियो, हिकिड़ी सजेशन आहे मुंहिंजी इन एनजीओस वारनि खे बि, त तव्हां औरत सां गॾोगॾु मर्दनि जी बि उहा ट्रेनिंग करियो, त मर्दनि खे बि त ख़बर पवे न, हू ॼट ॿारहाड़ी जा जेके मर्द उन्हनि खे कहिड़ी ख़बर त असांजे लाइ कहिड़ा कानून पास थियनि, असां जेकॾहिं ज़ाल खे मारींदासीं त उन जो छा कहिड़ी सज़ा असांखे मिलंदी, असांखे उन जा कहिड़ा ज़ाल जा हक़ आहिनि, उनखे असांखे ॾियणु घुरिजनि। त आउं चवां थी उन्हनि मर्दनि जी ट्रेनिंग थियणु घुरिजे। हालांकि एनजीओस तमामु सुठा कम पई करे, ऐं पाण उन फेवर में आहियां, छो जो आउं हिकु अॼु हिन तव्हांजे स्टूडियो में वेठी आहियां त इहा जेका बुर्दबारी ऐं अवेयरनेस मूंखे एनजीओस जे थ्रू मिली आहे, न त आउं पाण हिकिड़ी हाउस वाइफ हुअसि, मूंखे पाण कुझु ख़बर कान हुई, एनजीओस जे थ्रू मूंखे सॼी नॉलेज मिली आहे। पर सभु औरतूं मूं जहिड़ियूं त हिमत वारियूं थी ॿाहिरि जल्दी त नथियूं निकिरनि। जॾहिं आउं ॿाहिरि निकितसि त मुंहिंजे साहुरनि मुंहिंजी मुखालफ़त कई, ऐं एतिरी जो मुंहिंजे रुगो हिकिड़े मुड़ुस मुंहिंजो साथ ॾिनो, ॿियो उन अवाम मुंहिंजो साथ ॾिनो, उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजो साथ ॾिनो, जो ऐं अॼु हिन स्टेज ते पहुती आहियां। उन खां पोइ असांजे पीपल्स पार्टी जे मूंखे सॾाए मूंखे जेको पंहिंजो हिकिड़ो उहिदो ॾिनो ऐं हुन ते मूं कमु कयो, अॼु हुननि मूंखे इज़त ॾिनी आहे। एमपीअ जी टिकेट बि मूंखे अदी फरियाल ऐं अदी शगुफ्ता जुमाणी साहिबा ॾिनी। पोइ त मुंहिंजी नसीब जी ॻाल्हि हुई, मुंहिंजी लिस्ट में नालो पोयां हो, असांजूं 17 एमपी आयूं, ऐं न अची सघियसि, पर हिकिड़ी इज़त त मूंखे मिली न। अच्छा मिनाज, अगर हम शहरों के हवाले से बात करें तो आपको अंदाज़ा है कि शहरों में कितनी फीसद ख़वातीन पे तशद्दुद होता है? पढ़ी लिखी ख़वातीन भी तशद्दुद बर्दाश्त करती हैं और कहीं कोई कंप्लेन नहीं करती? जी हाँ, ये समाजी दबाव है, वरना तशद्दुद तो अपर क्लास के डिफेंस में रहने वाली औरतों पे भी होता है। और मैं अक्सर अपने प्रोग्राम में बताती हूँ कि हमारे पास उस तबके की औरतें भी आती हैं और शुरू में वो गुस्से में भी होती हैं, वो चाहती हैं कि हम उनके मामले को आगे बढ़ाएं, लेकिन जैसे ही हम कोशिश करते हैं आगे बढ़ाने की, फैमिली का इतना प्रेशर उन पे आता है, भाइयों का, कि तुम खानदान का नाम कर रही हो बर्बाद, और ये वो करके वो पीछे हट जाती हैं। तो तशद्दुद तो हर तबके में और हर क्लास में होता है। अगर हम ये समझें कि सिर्फ दही इलाकों में होता है या सिर्फ बगैर पढ़े लिखे तो ये गलत है। और ये आलमगीर मसला मैं फिर दोहराऊंगी कि ये दुनिया भर में होता है, इसीलिए तो दुनिया भर में मुहिम चल रही है। और दूसरी अभी जो बहन बात कर रही थी, मैं उसके हवाले से ये कहना चाहूँगी कि ये ठीक है कि जो हम बातें करते हैं वो आम औरतों से तक इतनी नहीं पहुँचती हैं, ज़ाहिर हमारा दायरा इतना वसी नहीं है। लेकिन मैं हमेशा देखिए ये मिसाल देती हूँ कि अगर हम महंगाई के ख़िलाफ़ बात कर रहे हैं, अगर हम ठीक एक छोटे से ग्रुप को बाशऊर कर रहे हैं कि गवर्नमेंट की इन गलत पॉलिसियों की वजह से महंगाई बढ़ रही है और हम उस पर गवर्नमेंट पे दबाव डालते हैं और उसके नतीजे में अगर महंगाई कम होती है
तो उस औरत को अल्टीमेटली फायदा तो पहुंचेगा, चाहे उसे इन चीजों की समझ हो या ना हो, चाहे उसने हमारे प्रोग्राम देखें, क्योंकि आप जो कोशिश कर रहे हैं, आप माशरे को सुधारने की कोशिश कर रहे हैं, आप माशरे को बेहतर बनाने की कोशिश कर रहे हैं। तो चाहे वो उस वक्त वो बातें उन लोगों तक ना पहुंच रही हों, लेकिन अगर उन पॉलिसियों में तब्दीली आती है और वो फायदा होता है आवाम को, तो वो सारे आवाम ही को फायदा होगा। मतलब इसको उस नजर से भी देखना चाहिए। अच्छा, ये तो हो गई शहरों के हवाले से बात, लेकिन अगर हम देहातों की बात करें, गांव में रहने वाले लोगों की, तो उन औरतों को तो पता ही नहीं होता कि उन पर जो मारपीट हो रही है या उनको डांटा डपटा जा रहा है, उनकी तजलील की जा रही है, तो ये तशद्दुद की कोई किस्म है। वो समझती हैं कि हमारा नसीब है, चलो शौहर है मार लिया, उसका हक बनता है, उसने कह दिया, शौहर है कह सकता है, सास है उसने कह दिया उसका हक है, नंद है उसने कह दिया। तो ये वहाँ पे ये ट्रेंड नहीं है। आम तरह ज़्यादातर सोच ये है कि इसको तशद्दुद माना ही नहीं जाता, नहीं समझा जाता कि हमारी तजलील हो रही है, घर का मामला समझ के इसको नज़रअंदाज किया जाता है। इस पे अवेयरनेस कैसे लाई जाए, कैसे बताया जाए औरतों को कि ये तशद्दुद की एक किस्म है या उनके भी कुछ हुकूक हैं या उनकी भी तजलील हो रही है इस तरह से? जाहिर है इस पे बहुत काम करने की ज़रूरत है। जैसे हमारे आइन के तहत तालीम हर शहरी का बुनियादी हक है, तो जो गांव में हैं औरतें और मर्द और बच्चे, क्या उनका हक नहीं है? एक तो ये कि हमें मुतालबा करना चाहिए कि तालीम जो है वो सबको मिले। दूसरी ये कि तालीम अगर नहीं भी मिलती तो जो ग्रास रूट लेवल के सिस्टम है, लोकल बॉडीज़, ये लोकल गवर्नमेंट सिस्टम, उसको फ़ौरन शुरू किया जाए, क्योंकि जब लोकल गवर्नमेंट सिस्टम या लोकल बॉडीज़ होती हैं तो जो ग्रास रूट की औरतें हैं उन्हें आने का मौका मिलता है। क्योंकि सिर्फ तालीम जो है वो सिर्फ डिग्री का नाम नहीं, वो शऊर का भी नाम है, वो तजुर्बे का भी नाम है। तो अगर वो औरतें जो हैं वो लोकल बॉडीज़ के इंतखाबात में हिस्सा लेती हैं, काउंसलर बनती हैं, ना भी बने, अगर वो वोट डालने जाती हैं तो वोट डालना भी एक शऊर को बढ़ाने वाला अमल है, क्योंकि वो जब वोट डालती हैं तो कल को फिर उस कैंडिडेट से पूछती भी हैं जाके कि तुम हमारे लिए क्या कर रहे हो। तो तालीम सिर्फ ये नहीं है, वो होनी चाहिए तालीम, लेकिन अगर तालीम नहीं भी है लेकिन तो ये शऊर हम दे दें, हम ग्रास रूट तक इख्तियारात पहुंचा दें, इक़्तिदार जो है अवामी नुमाइंदों को, हमारे जैसे बहन बैठी हैं इनके इलाकों तक इक़्तिदार औरतों और मर्दों को मिल जाए तो वो बहुत से मसले उस तरह से भी हल हो सके। ब्रेक जो वक्त हुआ है, ब्रेक वठी पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम में वक्त हुआ ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। जी तव्हां कुझु चवण था? अॼु जी ॻाल्हि जी ताईद कंदे इहो चवंदसि त वाकई लोकल गवर्नमेंट वारी जेका बाडी पहिरीं आई हुई असां वटि, नाज़िम, नायब नाज़िम, काउंसलर्स वग़ैरह, इन सां ॾाढो माण्हुनि खे सहूलियतूं हासिल हुयूं। छो जो पंहिंजे इलाइक़े में काउंसलर पंहिंजे हद जो काउंसलर या लेडी काउंसलर हुई त उन ताईं उहे ॻाल्हियूं पहुचंदियूं हुयूं। जीअं आउं तव्हांखे पंहिंजो मिसाल ॾियां त आउं काउंसलर हुयसि त मुंहिंजे इलाइक़े जूं उहे मायूं मूं वटि दाऊं खणी ईंदियूं हुयूं, मूंखे चवंदियूं अॼु मूंखे मुड़ुसु मारियो आहे, अॼु मूंखे घर खां कढी छॾियो आहेसि, त आउं उन्हनि खे घुराए उन्हनि जा फ़ैसिला कंदसि। छो जो असां जूं हिकिड़ियूं कमेटियूं ठहियूं, मसालती अंजुमन, मॉनिटरिंग कमेटियूं जेके हेल्थ जूं, एजुकेशन जूं, मुख़्तलिफ़ इहे जेके असां टिनि में आउं मेंबर बि हूंदी हुअसि, त पोइ आउं उन्हनि खे घुराए, या का चवंदी त अॼु मुंहिंजे छा नाला फलाणे वटि वीसी रखियल हुई ऐं उहा वीसी घुरण वयसि त उनजे मुड़ुसु मुंहिंजी बेइज़ती करे मूंखे कढी छॾियो आहे, मुंहिंजी इज़त जो मसइलो, इहो कहिड़ो तरीक़ो आहे? आउं वञो थी पंहिंजे मुड़ुस खे ॿुधायां त उन्हनि जी सुलह कराइण, ससु नूंहरूं विड़ियूं, इहे छोटा छोटा मसइला हूंदा हुआ त इहे आउं पंहिंजे घर ते उन्हनि खे घुराए, उन्हनि जा मसइला। को इहो मसइलो हूंदो त अॼु आउं हुन खां तलाक थी वठां। काफ़ी मूं वटि अहिड़ा टंडो जाम में थिया आहिनि केस जेके मूं कराया। हिकिड़ी औरत हुई, उनजो नालो नथी खणा, उन मूंखे चयो त मुंहिंजो मुड़ुसु मूंखां स्मगलिंग थो कराए। मुंहिंजे कीअं थो कराए, छा थो चवे? चई मूंखे जेको आफ़ी मई चर्स जेको आहे उहो मूंखे चए थो पाण जे जिस्म सां गॾु रख ऐं मूंसां गॾु टैक्सी में हले थो, अलाए कहिड़ो इलाइक़ो आहे, उते मूंखे वठियो थो वञे, उते ई वठी मूंखे ॾिए थो, ऐं पंहिंजे जिस्म सां गॾु खणियो थी अचां ऐं उहो अचे थो जेको सेल मूंखे डपु थो थिए, ऐं किथे पकड़िजे पा, आउं त जेल वेंदसि हली, मूंखे हिन खां तलाक खपे। ऐं हुन सां चवां थी हिनखे त मूंखे मार कुट थो करे, मूंखे तलाक खपे। मूं चयो बाबा तो ॿियनि माण्हुनि खे चयो, अची मूं मीरनि खे चयो आहे, उहो को उन्हनि मुंहिंजो मीरनि वटि बि मसइलो वियो, उहो फलाणनि खे चयो, पर को बि मुंहिंजो फ़ैसिलो नथो करे। मुंहिंजो ठीकु आहे, आउं ख़ुदा जो कसम खणी थी चवां थी, मूं हुनजे मुड़ुस खे घुराए, जेकॾहिं उहो ॾिसे पियो प्रोग्राम त इहा सची ॻाल्हि अथव, मूं हुनजे मुड़ुस खे घुरायो, मूं हुनखे चयो, चई न थी कूड़ थी करे। मुंहिंजो बसि हाणे कूड़ थी करे या छा थी करे, पहिरीं कोशिशि करियो त पाण में ठही वञो, हलिया जो हुनखे मारकुट करे कढी छॾियो आहे, हीअ ॿचिड़े वाल आहे, तव्हांखे आउं 15 ॾींहंनि जो टाइम ॾियां थी, पोइ मूं वटि अचिजो। 15 ॾींहंनि खां पोइ वरी ही मूं वटि आया, वरी हिननि चयो त न बसि हाणे असांजी अलॻि खपे। हिन माईअ मूंखे चयो, मर्द त चयो न आउं कोन थो छॾियांसि, पर मूं चयो त न, माईअ मूंखे कसम खणी ॿुधाए थी अदी आउं कूड़ कान थी करे। वरी हिनजे ओड़े पाड़े मां बि मूं पुछा कई, चयूं वाकई हिन वीचारीअ सां ज़ुल्म आहे।
पोइ हुन मर्द खे मूं पंहिंजे नमूने सां मुंहिंजो बाबा जे करे तूं चए थो त माई किनी आहे न, पोइ चवंदा आहिनि त किनी आङुर वढी चङी, पोइ बहितर आहे तूं हुनखे खुला ॾेई छॾ। पोइ तव्हां एतबार करियो मुंहिंजे घर ते मूं पाड़े जा ॿ घर वारा भाई घुराया, जे किराए जी जॻह में माई रहंदी उन मालिक मकान खे घुरायो, हिन भाईअ खे मूं घुरायो, उन जो दोस्त हो उनखे घुरायो, विहारे हिननि जी मूं खुला कराए छॾी। खुला खां पोइ उहा माई वञी कराची में हिकिड़े माण्हूअ सां 2-3 महीननि खां पोइ निकाह विधो, उहा उते ख़ुशि आहे, हू भाई पंहिंजा ॿार वठी ॻोठ में वियो, उहो उते ख़ुशि वेठो आहे। माना त इहे छोटा छोटा मसला, कोरठनि जे दरनि ते हुननि खे कोरठ जी ख़बर न आहे, वकीलनि जूं फीसूं भरीनि, कोरठनि में वञनि, पर हीअ हिकिड़ी कमेटी जी मेंबर हुईसि, काउंसलर हुईसि, त घर वेठे हिननि जो जेको सो मसलो हल थी वियो हलियो। अच्छा, असां वटि औरतुनि ते तशदुद मुख़्तलिफ़ सूरतनि में थिए थो। हाणे तशदुद जा नवां क़िस्म अची विया आहिनि। पहिरीं त ईअं हूंदो औरतुनि खे रुॻो मार मोचड़ो कयो वेंदो, गीलियो वेंदो हो, या हाणे उन्हनि खे रसनि सां ॿधो वञे थो, उन्हनि जूं मानी बंदि कई वञनि थी, कमरनि में बंदि कयो वञे थो, उन्हनि खे साड़ियो वञे थो, उन्हनि खे जेको आहे ख़ौफ़ ॾिनो वञे थो। उन खां अलावा जेको तशदुद जी जेका बदतरीन असां वटि क़िस्म आई आहे, तेज़ाब हारणु औरतुनि जे मथां, उन्हनि जा चहिरा ख़राबु करणु, ऐं उन खां अलावा नक वढणु, चप वढणु, कन कपणु, इहा जेका औरत सां तज़लील थिए थी, उन जा वार कतरणु, इनखे तव्हां छा चवंदो त इहो कहिड़ी सोच आहे, कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि जेके औरत सां इन तरह जो बुरो सलूक कनि था? ऐं मूंखे त कुझु केस ईअं था लॻनि त इहे जाइदाद ज़मीनूं मिल्कियतुनि जे पोयां जेको आहे पोइ इहो औरत सां इहो कनि था, ऐं त जीअं उहे असां उन्हनि जा हासिल करे सघूं, कारोकारी करे हिननि खे मारायूं। छो त हमेशह औरत ते इहो ई इल्ज़ाम लॻंदो आहे, हीअ कारी आहे, हीअ फलाणे माण्हूअ सां मूं ॾिठी तॾहिं हिन जो मूं चप कटियो, हिन जो कन कटियो, हिन जो नक कटियो, या हिन ते बुखारनि में तेज़ाब उछलायो फलाणे। पर असल वजह आऊं चवां थी उहा न हूंदी, असल वजह हूंदी आहे जाइदाद मिल्कियत, उन जी वजह हूंदी है जंहिंजे करे इहो उन्हनि ते तशद्दुद कयो वञे। अच्छा, मैं ना मौज़िब मुआशरे में ये औरतें जो हैं उनकी हालत बहुत ज़्यादा आज ख़राब है। अगर देखा जाए औरतें शहरों में काम करती हैं, जॉब्स करती हैं, लेकिन देहातों की औरतें मेरे ख्याल से कि ज़्यादा डबल मेहनत करती हैं। सुबह होती घर बच्चे संभालती हैं, शौहर संभालती हैं, पूरा उनका एक ख़ानदान होता है, सबके लिए खाना बनता है। उसके अलावा वो ज़मीनों पे हल चलाती हैं, काम करती हैं मर्दों के साथ। लेकिन जब वो फसल पक के तैयार हो जाता है तो उसमें औरत की मेहनत का हिस्सा नहीं होता, उसकी कमाई को या उसकी मेहनत को काउंट नहीं किया जाता, उसकी आमदनी को काउंट नहीं किया जाता। इसकी क्या वजह है? औरत को उसकी कमाई का, उसकी मेहनत का हिस्सा नहीं मिलना चाहिए? बिल्कुल मिलना चाहिए, लेकिन वही है कि सदियों से जो ये सिस्टम चले आ रहे हैं कि मर्द जो है कमाई जो है मर्द के हाथ में होती है, वही कमाता है। अब औरत अगर काम करती भी है, कमाने निकलती भी है, तो तब भी उसकी कमाई अक्सर मर्द ही के कंट्रोल में होती है। और देहातों में तो ये होता है ना कि काम सब करते हैं, औरत बहुत ज़्यादा काम करती है, लेकिन वो जो भी पैसा है वो मर्द ही के हाथ में, क्योंकि ये सदियों से ये सिस्टम चला रहा है। उसी को बदलने की हम लोग कोशिश कर रहे हैं कि इसमें हम एक बज़ाहिर लतीफ़ा है, लेकिन ये कि वो हकीकत है कि एक साहब थे, उनके घर में मुलाजमा थी, वो उनके कपड़े धोती थी, खाना बनाती थी, झाड़ू पोछा करती थी, तो वो उसको तनख्वाह देते थे। और वो तनख्वाह जो है वो हमारे जो कौमी इदाद शुमार होते हैं इक़्तिसादियात के उसमें भी शामिल होती थी कि वो एक वर्किंग वुमन है। सही। अब उन्होंने उन साहब ने उस औरत से शादी कर ली मुलाजमा से। अब वो सारे काम करती है, लेकिन अब ना उसको कोई तनख्वाह मिलती है, ना उसको कोई छुट्टी मिलती है, और ना ही सरकारी इदाद शुमार में उसकी आमदनी का कोई हिसाब होता है। तो हम ये कहते हैं कि एक ये जो माशरे में है ना कि पैसा ही सब कुछ है, पैसे ही से आप नापते हैं, तो औरत बेचारी के काम को इसलिए नहीं माना जाता कि उसके काम का आप उसे पैसा नहीं दे रहे होते। तो हमें औरत के काम की अहमियत को मनवाना है। औरत जो बच्चा पैदा करती है, जो उसके लिए दिन रात जाग के उसकी परवरिश करती है और घर के सारे काम करती है, मर्द का ध्यान रखती है, खुद बाहर जॉब भी करती है, यानी डबल ट्रिपल बर्डन, दोहरा तेरा बोझ है औरत के सर पे। तो अगर हम माशरे से ये मनवा लें, क्योंकि ये तो एक सामने की हकीकत है ना। आप देखें, अगर मैं वर्किंग वूमेन हूँ तो मैं घर जाके भी काम करूँ, जबकि अगर मर्द वर्किंग मर्द है तो वो घर जाके कोई काम नहीं करता। तो ये सारी दुनिया का इस वक्त इशू है जिसपे औरतों की लड़ाई एक तरह से जारी है कि भाई हमारे काम की अहमियत को मानो, सिर्फ पैसे को मत देखो। अगर ये पैसा अगर गवर्नमेंट फर्ज करें, गवर्नमेंट की तरफ से कानून बन जाए कि बीवी को जितने काम करती है उसका पैसा मिले, तो फिर क्या, फिर तो देना पड़ेगा ना। जब आप मुलाजमा को रखते हैं उसे तो देते हैं, लेकिन बीवी को ना कोई पैसा ना कोई छुट्टी, तो उसको सिर्फ पैसे से तो फिर ये कहा जाता है ना कि हर बीवी करती है, बीवियों का फर्ज है, बीवी का काम है ये काम करती है।
जी, लेकिन उसमें अब तब्दीली क्या आई है कि बीवी का फर्ज पहले होता था जब वो सिर्फ घर का काम करती थी और मर्द बाहर का काम करते थे। अब बीवी घर का भी काम करती है, बीवी बाहर का भी काम करती है। तो जब चीज़ें चेंज होती हैं तो फिर सिर्फ औरत के लिए चेंज हो रही, मर्द के लिए क्यों नहीं चेंज हो रही? अगर औरत बाहर का काम कर सकती, मर्द घर का काम क्यों नहीं करता? हम ये कहते हैं कि जब दोनों घर वापस आते हैं दोनों मिलजुल के काम करें। बाहर भी तो मिलजुल के काम कर रहे हैं ना, औरत अपनी तनख्वाह घर पे खर्च कर रही है ना, घर का स्टैंडर्ड बेहतर हो रहा है, तो फिर मर्द को क्या मसला है? वो क्यों घर के औरत की जिम्मेदारी में हाथ क्यों नहीं बटा? अच्छा, अगर औरत बाहर जॉब करती है या कहीं देहातों में ज़मीनों पे काम करती है तो वो ये चाहती है कि वो इससे पैसों को कमा के घर की किफ़ालत कर सके, बच्चों के काम ला सके, लेकिन उसकी कमाई हुई आमदनी पे भी घर वालों की नज़र होती है, शौहर की नज़र होती है। वो उसको यही कहता है कि तुम जो कमाती हो तुम्हें भी उतना ही घर में खर्चा करना पड़ेगा। इस तरह क्यों? अगर औरत कमाती है तो क्या वो अपने लिए नहीं रख सकती, अपनी मर्जी से उसको खर्च नहीं कर सकती? मर्जी से ज़रूर खर्च कर सकती है और करना चाहिए। और इसमें जो रिसर्च हुई है ना कि जब औरत कमाती है तो फिर उस घर के बच्चे जो हैं वो अच्छी तालीम पाते हैं, उस घर के बच्चों को अच्छी खुराक मिलती है। क्योंकि औरत माँ है ना, अगर वो कमाएगी तो वो कहीं अपने लिए नहीं संभाल के रखना चाहिए, वो अपने बच्चों ही पे खर्च करेगी। तो इसलिए भी हम कहते हैं कि भाई ये तो देखो कि वो क्या, मतलब उसके कमाने से क्या फायदा हो रहा है या नुकसान? फायदा ही हो रहा है ना। हमारे जो कमाते हैं तो वो फिर नशा भी करते हैं, बाहर दोस्तों में भी खर्च कर देते हैं, जेबें खाली लेकर घर आ जाते हैं, भाई है नहीं आज आटा लो तो लो, नहीं तो लो। मगर छा जो औरत बेचारी जो कमाईंदी आहे न, उहा न पंहिंजे दोस्तनि ते ख़र्च कंदी आहे, न पंहिंजे कपिड़े कंदी ते, उहा पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कंदी। त मुंहिंजा बच्चा सुठी तालीम वठनि, मुंहिंजा बच्चा सुठो खाधो खाइनि, सुठा कपिड़ा पाइनि, उहा पंहिंजे बच्चनि ते ख़र्च कंदी आहे। इन में अपोज़िट जो मर्द वरी जेको आहे दोस्तनि में यारनि में पंहिंजे नशे पते ते होटलनि ते बीहंदो, चांहियूं पीअंदो, उते ख़र्च करे थो। इहो तफ़ावत आहे मर्द ऐं औरत जी। अच्छा, औरत ते जॾहिं तशदुद थिए थो त उनजी दाद रसी लाइ असां वटि को अहिड़ो प्लेटफॉर्म कोन्हे। जेकॾहिं को आहे बि त मां नथी सम्झां त ॿहिराड़ी जो औरतूं पहुची सघनि, बल्कि शहरनि में बि औरतूं नथियूं पहुची सघनि। उनजी दाद रसी घर में बि नथी थिए, न उनजो मुड़ुसु या उनजो भाउ या उनजो ॿियो को मिट माइट या उनजे घर जूं औरतूं ई, त औरत किथे वञी दाहे? या अगरि शिकायत करे थी त उनखे घरां कढियो वञे थो, मिटनि माइटनि पारां उनखे ख़राबु कोठियो वञे थो। त हाणे एतिरी नंढी ॻाल्हि जो त एॾो वॾो इशू ठाहे छॾियो आहे, या नंढी ॻाल्हि उनखे मार मोचड़ो, हुनजी तज़लील करणु, उनखे गीलणु, ॿियनि घर भातियुनि जे आॾो या ख़ानदान जे ॿियनि माण्हुनि जे आॾो खणी नंढी ॻाल्हि हुजे उनखे मजबूर कंद तूं जेको आहे सुलह करे वठि। पर औरत ते छा गुज़रे थी, उहा औरत बहितर ॼाणे थी त अगरि उहा दाहे थी त कहिड़े प्लेटफॉर्म ते दाहे। उन दाह करण खां पोइ उनजी बाक़ी त पोयां कुझु नथो बचे, न उनजो घर न समाज में उनखे जॻह थी मिले। पोइ औरत दाहे किथे, ऐं दाहण खां पोइ उनजी जाइ किथे वञी बीहे थी? इहा ई त ॻाल्हि मूं करणु चाही थिए त हेतिरियूं ट्रेनिंगूं, हेतिरो एनजीओस, हेतिरी गवर्नमेंट, पर इहो अञा ताईं उहा न करे सघी आहे त हुन औरत जे लाइ का सहूलियत पैदा कई वञे। अहिड़ा के अदारा खोलिया वञनि जेके नज़दीक हुजनि, के यूसीअ में या के तालके में, ऐं उन्हनि जी अवेयरनेस उन्हनि औरतुनि खे हुजे, उन्हनि खे ख़बर हुजे त असां सां जेकॾहिं तशदुद थिए थो या असां ते मारकुट थिए थी या असां सां ज़ुल्म थिए थो त असां हिन फलाणे अदारे में वञूं, उन में वञी दाह ॾियूं, ऐं उते जी जेके औरतूं आहिनि या के असांजी मदद करे असांखे अॻियां पहुचाइनि, असांखे गाइड कनि, उहो उन्हनि जे लाइ को बि रस्तो न आहे। इन ई करे वेचारियूं मोचड़ा खायो, मारूं खायो, ॿाहूं टंगूं भञायो, वरियो बि उते ही पयूं चवनि थियूं असांजो नसीब आहे। तॾहिं अच्छा मेहनत, ब्रेक का वक्त है। ब्रेक से वापस आने के बाद मैं आपसे यही सवाल करूंगी कि अगर औरत कहीं कंप्लेन करती है तो उसको कहाँ जाना चाहिए, कैसे पता चले कि यहाँ जाना चाहिए, और जहाँ वो जाती है वहाँ उसको सिक्योरिटी तहफ़्फ़ुज़ मिलता है, वहाँ उसको वो रिस्पॉन्स मिलता है, वहाँ उसको वो जगह मिलती है, और पीछे उसका क्या रह जाता है क्योंकि घर वाले फिर उसको एक्सेप्ट नहीं करते। नाज़रीन, वक्त है ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। हिन वक़्तु असां सां लाइन ते घोटकी खां शाहीन महर आहिनि। उन खां पुछंदासीं त सिंध जा जेके पोइते पियल इलाइक़ा आहिनि, ॿेराड़ी वारा इलाइक़ा आहिनि, अॼु औरतुनि जे तशदुद जो ख़ात्मे जे हवाले सां आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। छा उन्हनि औरतुनि खे हिन ॾिहाड़े जे हवाले सां मालूमात आहे? शाहीन, मूंखे ॿुधायो त घोटकी में या सिंध जे ॿियनि पुठिते पियल इलाइक़नि में जे हवाले सां तव्हां छा चवंदव? छा हिते जी औरतुनि खे इहा ख़बर आहे त अॼु उन्हनि ते तशदुद जे ख़ात्मे जे हवाले सां आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे? सॼी दुनिया समेत पाकिस्तान में सिंध जे ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में सेमिनार्स ऐं प्रोग्राम थी रहिया आहिनि।
जी मैम, असल में इहो आहे त जेके ॻोठ जो ॿाहिरि जा इलाइक़ा आहिनि उते तालीम तमामु घटि आहे। तालीम जे घटि हुजण जे करे ई उते इहे मसइला पेश थियनि था। उन्हनि खे पंहिंजे हक़ूक़ जे बारे में का ॼाण न आहे। ऐं जेको अॼु औरतुनि जो आलमी तशदुद जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, हुननि खे इन जे बारे में बि का ॼाण न आहे त इहो ॾिहाड़ो छो थो मल्हायो वञे या छाजे करे मल्हायो थो वञे, छो जो उन्हनि खे ख़बर ई न आहे न त असांजा हक़ूक़ कहिड़ा आहिनि ऐं असांखे उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां हासिलु करिणो आहे। अच्छा, तव्हांजो तालुक घोटकी सां आहे। घोटकी में औरतुनि जे हवाले सां छा सूरत हाल आहे? उते केतिरनि औरतुनि ते तशदुद थिए थो, केतिरियूं औरतूं मारियूं वञनि थियूं ऐं इन्हनि जा सबब कहिड़ा हुजनि था? जी मैम, हिते अक्सर करे औरतुनि ते हमेशह नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते तशदुद कयो थो वञे। कॾहिं घर में हू कुझु पंहिंजे हक़ वठण जी जाखोड़ करनि थियूं या नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जॾहिं हुननि जो पाण में बि को झगड़ो थी थो वञे त औरत खे टारगेट बणायो थो वञे ऐं हू हमेशह हर ॻाल्हि क़बूल करे थी, छो जो हुनखे का ख़बर ई न आहे त मुंहिंजो बि को हक़ आहे, मूंखे बि हुननि जे लाइ जाखोड़ करणी आहे। छो जो हिते घोटकी में ॾिसिजे त ॿाहिरि जे इलाइक़नि में तोड़े शहर में त औरतुनि जी जेकी न्याणी जी जेकी तालीम आहे उहो तमामु घटि आहे। जिते तालीम न आहे, अवेयरनेस न आहे त उते इहे मसइला थींदा रहनि था। ऐं जॾहिं इहो कारोकारी जे मसइले खे ॾिठो वञे त हिते हमेशह जागीरदाना निज़ाम एॾो त वधियल आहे, एॾो त उहो एतिरो हावी आहे जो इहे मसइला असांजे लाइ मामूल बणियल आहिनि। सिर्फ़ु इन ॻाल्हि जे करे जो नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं कंहिं ज़मीन ते झगड़ो करिणो आहे तॾहिं बि औरतकारी कई वेंदी आहे, जे अगरि कंहिंखां बदिलो वठिणो आहे तॾहिं बि औरतकारी कई वेंदी आहे। अच्छा शाहीन, तव्हां जेतिरियूं तंज़ीमूं कमु कनि थियूं, तव्हांजो तालुक बि हिकु समाजी तंज़ीम सां आहे, त तव्हां सम्झो थियूं त तव्हां जेको कमु कयो थियूं उते औरतुनि जे हक़नि जे हवाले सां, उन्हनि ते तशदुद जे ख़ात्मे जे हवाले सां, उन्हनि खे ॼाण ॾियण जे हवाले सां त का बहितरी अची सघी आहे। ऐं जेके समाजी तंज़ीमूं सिंध जे उन्हनि इलाइक़नि में कमु कनि थियूं जिते वॾेर को जागीरदाराणो सिस्टम आहे, त उन में का बहितरी अची सघी आहे ऐं उन्हनि कमु कंदड़ औरतुनि खे कहिड़ियूं ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं? जी मैडम, जॾहिं अहिड़े क़िस्म जूं औरतूं कमु करनि थियूं त उन्हनि जे लाइ मसइला ताज़ो ई असां साहिब ख़ातून जे केस खे ॾिसूं त उहा बि हिकु समाजी कारकुन हुई। उहा बि औरतुनि जे हवाले सां कमु कंदी हुई, औरतुनि जे हक़नि जे बारे में जाखोड़ कंदी, त उनखे ईअं सरेआम क़तल ॾिनो वियो, जंहिंखे बाद में कारोकारी जो जेको आहे सो ड्रामो बि कराइण जी कोशिशि कई वई। त ईअं ई ॾिसिजे त जॾहिं उहे औरतूं ॿाहिरि निकिरनि थियूं ऐं अहिड़े कमु करण जी समाजी कमु करण जी कोशिशि करनि थियूं त उन्हनि खे अहिड़े तरीक़े सां डिॼाए ऐं पोइ हिते कयो थो वञे न। बड़ी मेहरबानी हमारी शाहीन। अच्छा शाहीन हमारे साथ थी। एक रिपोर्ट आई है कि घोटकी में 11 महीनों में 184 औरतों को कत्ल किया गया है। बहुत बड़ा एक सिर्फ घोटकी का भी हमें एक रिपोर्ट मौसूल हुई है। बहुत सारे ऐसे केसेस हैं महनाज जो रिपोर्ट होते हैं लेकिन अनरिपोर्टेड केसों की तादाद इसके अलावा है। तो किस तरह से ख़ात्मा आ सकता है तशद्दुद का? औरतों के कत्ल के हवाले से, औरतों को मारपीट करने के हवाले से, उनको माजूर करने के हवाले से, उनको घरों से निकाल दिया जाता है, उनको छोड़ दिया जाता है, बच्चे छीने जाते हैं। तो किस तरह से, क्योंकि शहरों में काम करना ज़्यादा आसान होता है लेकिन अगर हम बात करें सिंध के दूसरे इलाकों की तो वहाँ काम करना ज़्यादा मुश्किल है। समाजी वर्कर्स औरतों को भी कत्ल किया जाता है। जी बिल्कुल। ये घोटकी का नाम तो आप देखें, जितनी रिसर्च होती है कारोकारी की तो सबसे पहले घोटकी का नाम आता है। जो वहाँ ट्राइबल कल्चर, ट्राइबल झगड़े, कबायली झगड़े, और जैसे आदि ने भी कहा था कि मतलब पीछे जायदाद और ज़मीन ही के मामलात होते हैं। अच्छा, मैं अभी इसमें सोचती हूँ, मतलब ये मैं बिल्कुल ज़ाती तौर पे राय दे रही हूँ, मैं अपनी ऑर्गेनाइजेशन के हवाले से बात नहीं कर रही, क्योंकि ऑर्गेनाइजेशन जो कर रही हैं वो ये है कि जब कुछ जो हो रहा है, जो हो जाता है, फिर उसके कुछ इलाज ढूंढने की कोशिश कर रही हैं। और एक बात आदि ने बहुत अच्छी कही थी कि मर्दों पे भी फोकस करना चाहिए, जो कि अब एनजीओ ने शुरू किया। मर्दानगी के जो मसले हैं जिसकी वजह से वो जुल्म करते हैं, उस पर फोकस करना ज़रूरी है। दूसरे, आज मैं आपने मुझे मौका दिया तो मैं आपके इस प्लेटफॉर्म से एक तजवीज़ पेश करना चाहती हूँ कि एक तो होता है ना कि जब बीमारी हो गई फिर आप बीमारी का इलाज करें, और एक ये होता है कि आप पहले से ऐसी सूरत हाल पैदा करें कि आप बीमार ही ना हो। उसके लिए मैं समझती हूँ अगर समाजी तौर पे आपने इन समाजी बीमारियों को रोकना है तो हमारे यहाँ कुछ ऐसी सर्विसेज, जैसे कंसल्टिंग सर्विसेज होती हैं, कंसल्टेटिव सर्विसेज होती हैं दूसरे मुल्कों में। यानी मेरा मशवरा ये है कि जैसे शादी से पहले एक कंसल्टेशन हो लड़कों की, ससुराल वालों की और लड़की की, कि उस पर क्या जिम्मेदारियां आने वाली हैं, लड़की के माँ बाप की। क्योंकि आप देखिए हमारे यहाँ दोनों तरफ से रवैये जो है नामुनासिब हैं और खुद वर्जाना है। यानी अपनी लड़की के लिए तो वो कहते हैं कोई बस ऐसा लड़का मिल जाए जिसके ना आगे कोई हो ना पीछे कोई हो, और जब अपने लड़के की शादी करनी होती है तो ऐसी बहू आए जो हमारे पाँव धो धो के पिए। तो इस तरह की ये जो डबल स्टैंडर्ड्स हैं, इनके लिए पहले से मैं समझती हूँ कि लोगों को तैयार करना चाहिए कि भाई अगर आप एक नई जिंदगी शुरू करने जा रहे हैं, क्योंकि शादी के बाद ही फिर ये कारोबार के मसले आते हैं, शादी के मसले भी आते हैं,
तो अगर पहले से लोगों को समझाया जाए कि ये एक नई ज़िंदगी, इसकी नई जिम्मेदारियां हैं और आपको कैसे लोगों से निमटना है, कैसे अच्छा सलूक करना है, कैसे अपने लिए जगह बनानी, इस पे आज तक आप देखें किसी ने गौर नहीं किया। आप मुझे बताएं कौन सा ऐसा अदारा है जो इस तरह के प्रोग्राम्स करता हो। तो मैं आपके इस प्रोग्राम से फ़ायदा उठाते हुए यही मैं मशवरा दूंगी कि हमें ऐसे प्रोग्राम शुरू करने चाहिए कि लोगों को पहले से समझाया जाए कि उन्हें औरत की इज्जत करनी है, औरत को समझाया जाए कि भी तुम्हारी नई जिम्मेदारियां होंगी नए घर की, तुम्हें उन्हें अभी अपने ही समझना, वो भी अपने ही होते हैं ना, जब शादी हो गई तो वो भी अपने ही। तो ये चीज़ें हमारे यहाँ लोगों को नहीं समझाई जाती, बहुत गलत मशवरे दे के शादी की जाती कि जाके अलग हो जाना, लड़के इस को तरह ये से भी सिखाया जाता है कि होते हैं, जाके हाँ। अलग हो जाना, लड़के को ये सिखाया जाता है दबा के रखना। मतलब आप पहले से नेगेटिव चीजें करते हैं, तो ये कुछ पॉजिटिव चीजें, कुछ इस तरह के प्रोग्राम शुरू करें। मैं ना जी जी ॿियो तव्हांखे इहा हिकिड़ी सजेशन ॾींदसि त तशदुद जे हवाले सां जेकॾहिं कंहिंखे कारो करे मारियो वञे थो या छा, त अहिड़ो कानून हिकिड़ो पास कयो वञे त उन मर्द खे फांसी जी सज़ा ॾिजे। चंद अहिड़ा जेकॾहिं केस इहे फांसियूं अचनि त आउं सम्झां थी त मर्दनि जी अखि खुलंदी। अच्छा, ये सॼी मिली भगत थिए थी न, हिकिड़ो तय थियल हिकिड़ो प्रोग्राम हुजे थो, पैसा खाराए वञनि था, केस दर्ज नथो थिए, छोकिरी जो क़त्ल थी वञे थो, उनखे दफ़नायो वञे थो, पोइ उनजे माइटनि ताईं ख़बर थी पहुचे त तव्हांजी धीउ मारिजी वई। न्याणी जो पीउ ग़रीब किथे वञी दाहे किथे वञी, अगरि थाणे ते वञे थो त उते उनजी फ़रियाद नथी वरिती वञे, ॻोठ जा चङा मुड़ुस ॾाढा मुड़ुस उनखे कुझु करणु नथा ॾियनि। इहो बि असां सां जेको आहे समाज जे हवाले सां असां वटि वॾो मसइलो थिए थो। पर जेकॾहिं ॻाल्हि कजे अॼु औरतुनि जे हवाले सां तशदुद जे ख़ात्मे जे हवाले सां आलमी ॾिहाड़ो आहे, पर ॾिठो वञे त ॿहिराड़ियुनि में केतिरनि औरतुनि खे, या जीअं हाणे असां सां शाइन ॻाल्हि कई, औरतुनि खे ख़बर ई कोन्हे का, उन्हनि खे ॼाण ई कोन्हे। ईअं ई औरतुनि ते तशदुद जे ख़ात्मे जे हवाले सां हिकिड़ो बिल बि पास थियो आहे, पर न इन बिल जी कंहिंखे ख़बर आहे त उन ते पास थियो आहे, हिन में कहिड़ी सज़ा रखी वई आहे, उन ते अमल छो नथो थिए, या हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शिकूं शामिलु कयूं वयूं आहिनि। त इहो ॼाण ॾियण जे लाइ नंढी नंढी सतह ते ॻोठनि में ॿहिराड़ियुनि में छा कजे? इन में ईअं कजे त टीवीअ ते, केबलनि ते या पंपलेटनि जे ज़रिए ॾिसो केबल आहे, हर ॻोठ में, हर यूसीअ में इहे केबलूं लॻियूं पियूं आहिनि। इन्हनि केबलनि जे थ्रू नंढड़ा नंढड़ा एड ॾिजनि, इहो ॿुधायो वञे त हीउ जेकॾहिं तशदुद कयो वेंदो त हिन ते हीअ सज़ा रखी वई आहे, हीउ ॾंढ रखियो वियो आहे। ऐं या हिकिड़ो पंपलेटनि जे ज़रिए भितियुनि ते चोटायो वञे पंहिंजे इलाइक़े जे माना हुन हिसाब सां, त अहिड़े तरीक़े सां बि माण्हुनि खे ख़बर पवे थी। ॿार बि पढ़ी वेंदो, थोरो इहो सिंधी या उर्दू त हाणे अॼुकल्ह थोरो घणो हर कंहिंखे अचे थो, ॿार बि पढ़ी वेंदो। टीवी बि माई वांदी थी अची वेहंदी आहे, ड्रामो हिते ज़रूरु अची वेहंदी, भले हेॾड़ी टीवी छो न हुनजी ब्लैक एंड वाइट हुजे, पर उहो ड्रामो ज़रूरु ॾिसंदी आहे। त उन ते बि जेकॾहिं एड हलंदो त काफ़ी इन सां अवेयरनेस अची सघे थी। अच्छा महनाज, प्रोग्राम का वक्त भी ख़त्म हो रहा है, मैं आखिरी सवाल आपसे करना चाहूँगी कि तंजीमें, NGO सरकारी गैर सरकारी सतह पे अपना काम कर रही हैं, रियासत की कितनी जिम्मेदारी होती है, हुकूमत का कितना काम रह जाता है? क्योंकि कानून बनाना और उन पे अमल करवाना रियासत और हुकूमत की जिम्मेदारी होती है। सज़ाएं जो हैं वही जो है उनको मुजरिमों को कोर्ट तक ला सकते हैं, उन पे कितनी जिम्मेदारी होती है? देखिए, रियासत पे बहुत बड़ी जिम्मेदारी आयद होती है, क्योंकि NGOs तो सिर्फ मसाइल को उठाती हैं, वो तो सिर्फ बात करती हैं, हाईलाइट करती हैं, लेकिन सारा काम जो है सब कुछ ये स्टेट को, गवर्नमेंट को करना चाहिए। और ये बिल्कुल एक गलत सोच है कि आप सब कुछ NGOs पे डाल दें। NGOs के पास इतने वसाइल नहीं है, उनके पास इतना बड़ा इंफ्रास्ट्रक्चर नहीं है। ये सारे वसाइल, ये सारे इख्तियारात गवर्नमेंट के पास हैं, स्टेट के पास हैं। वो जो कहते हैं ना कि रियासत को माँ जैसा होना चाहिए, रियासत हमारी माँ होनी चाहिए कि हमें कोई भी तकलीफ है तो जैसे बच्चा तकलीफ में माँ के पास दौड़ता है, इसी तरह एक शहरी जो है वो रियासत की तरफ दौड़े, अगर रियासत इतनी अच्छी हो तो। सही। अच्छा, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, केतिरियूं औरतूं बि हाणे जेके आहिनि से असेंबली अंदरि मौजूदु आहिनि पंहिंजनि इलाइक़नि मां, छा उन्हनि ते इहा ज़िमेदारी नथी आहे थिए त उहे पंहिंजनि तकनि में जेके इन तरह जा वाक़िया थियनि था उन्हनि ते आवाज़ उथारनि या उन्हनि ॾोहारियुनि खे सज़ा ताईं पहुचाइण लाइ पंहिंजो को जोॻो किरदारु अदा कनि? अदी इन सां काफ़ी जेका आहे अचीवमेंट अची चुकी आहे। असांजी जेके लेडीज़ पंहिंजूं MPs आहिनि या MNAs आहिनि, उन्हनि असेंबलियुनि में इहे आवाज़ उथारिया आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदो त हिन पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट में ई केतिरा बिल पास थिया आहिनि औरतुनि जे तशदुद वारा, ॿिया कहिड़ा ई एतिरा आहिनि जिन जा, पर उन ते अमल बि त थिए न। ऐं हा, उन ते अमल कराइण जो आहे त उन ते कोशिशि हली रही आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त हीअ गवर्नमेंट जेका असांजा अञा 4 साल थी विया, 3.5 साल आहिनि, इन्हनि में इनशाला उन्हनि जी कोशिशि लॻी पई आहे
तो उन ते जेको सो महनाज अमल करवाने के लिए भी आपको जो है ना जद्दोजहद करना पड़ेगी। कानून साजी तो हो चुकी है लेकिन अमल करवाने के लिए मजीद 5 साल, और मजीद 5 सालों में कितनी औरतों पर तशद्दुद होगा, कितनी औरतें जो है बच्चियों की छोटी उम्रों में शादी होंगी और कितनी औरतें कत्ल कर दी जाएंगी। मतलब एक लंबा अभी हमें एक सफ़र करना है, एक बहुत बड़ा टाइम पीरियड है। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि जो प्रोग्राम जो वक़्त ते ख़त्म तो थे। अॼु असां औरतुनि ते तशद्दुद जे ख़ात्मे जे हवाले सां आलमी ॾिहाड़ हो, उन हवाले सां अॼु असां प्रोग्राम कयूंसीं जंहिंमें असांजा महिमान हुया। बहुत शुक्रिया आप दोनों मेहमानों का प्रोग्राम में आई। अॼु को प्रोग्राम जो वक़्त ते ख़त्म तो थे। पंहिंजी मेज़बान सबिन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।